रीटा, पोयनि 3 महीननि खां तूं मूंसां गॾु आहीं ऐं तुंहिंजे करे ई मुंहिंजो इंडिया में रहणु तमामु सवलो थी पियो आहे। थैंक यू सर। तूं तमामु लाइक़ु ऐं सम्झू छोकिरी आहीं। भला इहो ॿुधाए त जॾहिं मां अमेरिका वापसि हलियो वेंदुसि उन खां पोइ तो पंहिंजे बारे में छा सोचियो आहे? सोचणो छा आहे सर, मुंहिंजी क़िस्मत जो फ़ैसिलो त मुंहिंजी ज़िंदगी पहिरीं ई करे चुकी आहे। अच्छा, भला मूंखे बि त ख़बर पए त छा आहे उहो फ़ैसिलो। हिन दफ़े मां पंहिंजे आपघात जो अहिड़ो पको प्लान कंदसि जो असुल फेल न वञे। छा तो पहिरीं भी आपघात करण जी कोशिश कई आहे? 2 दफ़ा सर, पर 2 दफ़ा क़िस्मत धोखो ॾिनो। पर छो? लंबी कहानी आहे सर, तव्हां न समझंदा। Rita, you are again late today. Sorry ma'am, I'm sorry. I will not tolerate this anymore. Okay ma'am, I'm really sorry, I won't repeat it. Please be punctual at all times. Okay ma'am. Come here. What is this? What are these marks on your neck and your face? Nothing ma'am. It's just... Rita, you are my favorite student. You cannot lie to me. Please tell me the truth. Nothing ma'am, I just fell down. Come sit. What happened? Ma'am, my father beats me up. Oh my God. But why? I don't know, ma'am. He beats me almost every day. He gets drunk and then beats me. I don't know why, ma'am. But my child, you should have told me all this before. It's a sin to tolerate injustice. जुल्म सहना जुल्म करने से बड़ा पाप होता है। मैं तुम्हारे घर आऊंगी। Now please go to your class. You're already late, my child. Come on. थोड़ा दाना विझेस, थोड़ा सॼा मसाला हीअं कुटबा अथई। मां ॾिसां थी मम्मी। Sister, you? How are you, my child? I'm good. Please come, please. नमस्ते, नमस्ते। मैं आप लोगों से कुछ बात करना चाहती हूँ। दरअसल मुझे रीटा की आजकल बहुत चिंता रहती है। आजकल वो ठीक नहीं रहती। कल मैंने उसके पीठ और कंधे पर जख्म के निशान देखे थे। आप कुछ बता सकते हैं प्लीज? कल वो सीढ़ियों से गिर गई थी। आप मुझे इतना भी ना समझे। आपने रीटा को मारा था? हाँ, मारा था। मैं पूछ सकती हूँ क्यों? उसने गलती की। ऐसी भी क्या गलती की थी भाई साहब? देखिए, ये हमारे घर का मामला है। आप इसमें बीच में न पड़े तो बेहतर होगा। ठीक है, मैं तो सिर्फ इतना कहूंगी कि आप जो कुछ भी कर रहे हैं गलत कर रहे हैं। मेरी आपसे रिक्वेस्ट है कि आप आगे से ऐसा न करें। धन्यवाद। धन्यवाद। हो गया? ओके माय चाइल्ड, टेक केयर। भाभी, तुझी एतरी हिम्मत है? तू मुझी शिकायत थी करी स्कूल में? हाँ, तो समझो छाए पाण खे। हल मां सबक सिखारा तो क्या? मम्मी पकड़ तू। मम्मी बुद्ध
छॾियो अॼु खां पोइ तुंहिंजो स्कूल वञण बंदि समझे हल हल मूंसां अरे ॿार आहे छॾियो हल तूं मम्मी। हल मां सेखारियां तोखे सबक भगवान करे शोभा जी माइटी पक्की थे एक बार त मन तो लहे रख झूलेलाल ते उहो ई बेड़ा पार कंदो लगे तो अची विया अचो अचो भेण अचो जय झूलेलाल। जय झूलेलाल जय झूलेलाल। जय झूलेलाल नमस्ते। अचो बेटा अचो 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 वेह भली करे आया जी आया भेण असां ना वॾा भाग जो तव्हां असांजे घर पेर पाता शोभा पुट महिमान अची विया आहिनि शरबत पाणी त खणी अचिजांइ घर ॻोल्हण में तव्हांखे तकलीफ़ त न थी न न बिल्कुल न। सुठो ॾाढो सुठो इहा आहे असांजी धीअ छा नालो अथई धीअ? शोभा केतिरो पढ़ी आई? 10 पास कयो अथमि। अंग्रेजी मीडियम या सिंधी मीडियम? सिंधी मीडियम। रोटी पाणी करे ॼाणी? हा हा तमाम होशियार आहे शोभा पुट अच तू हिते वे सब खाधो ठाहिण ॼाणे भला पुट तूं छा पढ़ियल आहीं पंहिंजो सुठो वापार अथसि पोइ पढ़ण खे छा कबो पूरा 12,000 कमाईंदो आहे मुंहिंजो पुटु तमामु चइवान आहे मुंहिंजो पुटु पाणी रीटा पुट त पाणी त खणी अचिजांइ अच पुट तकरो अच पाणी कंहिंखे खपे? हाणे जेकॾहिं पाण में खुली ॻाल्हायूं त कीअं? हा हा ज़रूरु शोभा पुट तूं अंदरि भेण तव्हांजी छोकिरी तमामु सांवरी आहे असांखे त ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे ही छा पिया चओ भेण शोभा तमामु गुणवान छोकिरी आहे तव्हांजी ॾाढी शेवा कंदी ईअं त असां बि हितां हथे खाली वञणु कोन था चाहियूं मूं गोप सां ॻाल्हायो आहे हिकु ॻाल्हि थी सघे थी असांखे तव्हांजी नंढी धीअ रीटा पसंदि आहे राम राम चओ भेण ईअं कीअं थींदो वॾीअ जे हूंदे नंढी न्याणीअ जी शादी कीअं कराइबी रीटा त अञा 18 साल बि पूरा कोन कया आहिनि मूं जॾहिं शादी कई 14 साल जी हुअसि इहो असांजो आख़िरी फ़ैसिलो अथव मुंहिंजे गोप लाइ जाम रिश्ता आहिनि तव्हां जेकॾहिं ॿिन्हिनि में जवाबु ॾींदा त ठीकु आहे न त मां गोप जी ॿिए हंधि पक करे छॾींदसि पर पोइ मूंखे ॾोरापो न ॾिजो ठीकु आहे तव्हांजी मर्ज़ी जय झूलेलाल
जल्द शादी। हे प्रभु मां छा कया। अॼु खां पोइ तुंहिंजो स्कूल वञण बंदि समझे। हिकु मन त चवे थो त शादी थी वञे त सुठो आहे, घटि में घटि रोज़ रोज़ जी मार खां त बची पवंदसि, पर एतिरो जल्द शादी। मां शादी कया कि न कया कि न कया न कया न ये कीअं थी सके। शादी न कया तो वो ये रोज रोज की मार कीअं सहंदसि। इट्स अ सिन टू टॉलरेट इनजस्टिस। जुल्म सहना जुल्म करने से बड़ा पाप होता है। रिमेंबर, जुल्म सहना जुल्म करने से भी बड़ा पाप होता है। मां ये शादी कंदसि, मां ये शादी जरूर कंदसि। मां शादी करण लाइ तैयार आहियां। अन्या दुल्हन वांगुर बैठी है। हाँ तव्हां ठीक आहियो न? हाँ छो मूंखे छा थियो आहे? प्लीज छॾियो, ही छा पिया कयो? छा पिया कयो मतलब? हाँ प्लीज ही छा पिया कयो तव्हां? ही कपड़ा कीअं थी धोई? ही टुवाल त मेरो मर्द लॻो पियो आहे। मम्मी शायद सुकाइण महिल किरी पियो हूंदो। त पोइ हिते छा लाइ रखियो अथई? मम्मी पर नोड़ीअ त कपड़ा तव्हां लाथा। ज़ुबान थी लड़ाई। हाँ हिकु त हूंदा सुंदा कम करी ऐं ग़लतियूं मुंहुं मां थी कढी। मम्मी मां रुगो तव्हांखे ॿुधायां। चुप कर निभागी। अरे मुंहिंजो नसीब फाटो जो तो जहिड़ी निभागीअ खे हिते वठी आयसि। अरे दिलि त थिए थी तोखे बाहि में साड़े पंहिंजी जिद छॾां। जो दर्द समाए त छा करियां, दिल में न दिल जो दर्द समाए त छा करियां, ऐं जे ज़ुबान भी न ॿुधाए त छा करियां, दिल में न दिल जो दर्द समाए त छा करियां। पलो
समाए तछा करया दिल में न दिल जो दर्द समाए तछा करया ऐ जे जुबान भी न बुधाए तछा करया दिल में न दिल जो दर्द समाए तछा करया। हे भगवान, छा तोका मुंहिंजी किस्मत में सुख लिखण विसरी वियो आहे छा? कॾहिं हिननि दुखनि मां आज़ाद थींदसि? थकिजी पई आहियां। को नथो सहन थिए। हे भगवान, मूंखे मुंहिंजी इन ग़लतीअ लाइ माफ़ कजे। भागी ही छा पई हां जहर पई पिए असांखे बदनाम करण थी चाहीं असांजो कारो मुंहुं करण थी चाहीं तोखे असां तमामु घणा दुख ॾिना आहिनि हल हल ने भागी तो जल छड़ मां गोप के दी गोप छा थे मम्मी ॾिस तुझे कुआर जा रंग जहर पई पिए जहर अरे ही तो मां पहुंचीस भगवान मेहर कई जो मूं हिनखे ॾिसी वरितो न त मुंहिंजो न कोई घटाए छॾियां तो थर्स मम्मी अरे डिस मायना के किया तो सिद्धो कयो हम जादी अरे डिस मैं किया तुमको जीण हराम तो कयो पुट तू ठीक त आई न? हाँ मम्मी मां ठीक आहियां। पुट तू ये छा कयो? मम्मी, लगे तो भगवान मुझसे नाराज है। मुझे छो बचाई?
थोड़ो शांति रख पुट। जल्द ठीक थी ऐं सुख सां पंहिंजे घर वञी पहुच। न मम्मी, मां उन घर में वापस कोन वेंदसि। मूंखे मौत मंज़ूर आहे, पर उन घर में पैर कोन रखंदसि। मम्मी, मां तो ते बोझ कोन थींदसि। मां का नौकरी कंदसि, पंहिंजे पेरनि ते बीहंदसि, पर उन घर में वापस कोन वेंदसि। सब्र कर पुट, थोड़ो सब्र कर। मम्मी, मां हिते रहंदसि। राजा वापस अमेरिका ट्रांसफर नथा कराए सघो, हिते कीअं रहिबो? अञा 10 ॾींहं मस थिया आहिनि, थकिजी पई आहीं। भाई मूंखे त अञा 2 साल ॿिया काटणा आहिनि। तूं भले पई अचवञ कर। पर रधण पचाइण लाइ त कोई कोन मिलियो आहे न, कीअं कमु हलंदो? हाणे मूं केतिरनि ई दोस्तनि खे चयो आहे, कोई न कोई त अची वेंदो। हाँ, मां ॾिसां थी। Yes. Good morning, ma'am. Good morning. Good morning, sir. Good morning. What can we help you with? Sir, Mr. Arjun Das has sent me here. तव्हांखे रधण पचाइण लाइ कोई खपे न? अरे, तू तो सिंधी आई। That's great. तू कम कंदी है? हाँ मैम। तू तो पढ़ियल लिखियल छोकरी पई लगी। रधण पचाइण ईंदो अथई? हाँ मैम, घर में रोटी मां ई ठाहींदी आहियां। केतिरो पढ़ियल लिखियल आई? सर, स्टैंडर्ड 9 ताईं। अच्छा, किथां? सर, सेंट ज़ेवियर स्कूल, चेंबूर। That's good. त तू ईअं कर, सुभाणे खां कम ते अची वञ, पोइ तुंहिंजो कम ॾिसी करे असां पगार डिसाइड कंदासीं। ठीक है ना सविता? हाँ, भले। Okay, ma'am. Okay, so I'll see you tomorrow. Okay. Thank you, sir. Have a nice day. Thank you, ma'am. Thank you. Bye. थी वे तसल्ली हाणे? हाणे ॾिसूं था छा थी करे। अरे सब हाणे अचण त ॾियोसि। तू चिंता न कंदी कर, सब भली थींदो। हल वे। रीटा, तू खाधो तो तमाम सुठो थी ठाही। कंहिंखां सिखी आई? मम्मी खां सिखी आहियां। पर हिक ॻाल्हि जो ख्याल रख, असां खाधे में न तेल थोड़ो घटि खाईंदा आहियूं, बिल्कुलु नाले मात्र। ओके मैम, मां हाणे खां ध्यानु रखंदसि। थैंक यू। हाणे हफ़्ते खनि में त मां वञणी आहियां अमेरिका, त मां तोखे सुभाणे राम जूं फेवरेट डिशेस सेखारींदसि। पास्ता, पिज़्ज़ा, ठीकु आहे? ओके मैम। सविता, छोकरी तमाम सुठी आहे न? हाणे मां हली वेंदसि, पोइ ख़बर पवंदसि अची। ॾिसो, तुंहिंजी कमी महसूस थियण ॾे थी या कोन, हो त तुंहिंजे अचण खां पोइ ख़बर पवंदी न। अच्छा। हेलो, हेॾी देर खां कोई फोन छो न पियो खणे? किथे हुई है? गुड मॉर्निंग मैम। मैम, सर बाथरूम में आहिनि। सर बाथरूम में आहिनि हेॾी देर खां? ऐं तूं किथे हुई है? तूं बाथरूम में हुई छा? सॉरी मैम। राम ॿुधायो त तूं घर जी संभाल त सुठे नमूने करी पई थी,
पो बाकी सब कुछ ठीक आहे न? हाँ हाँ मैम, सब कुछ हिकदम ठीक आहे। तव्हां बिल्कुल भी फिकर न कयो। राम तो तमाम बिजी तो रहे, हुन जे खाधे पीते जो ख्याल तोते तई। सब तू ध्यान सां ॾिजांइ, टाइम ते मानी ॾिजांइ, टाइम ते मेडिसिन ॾिजांइ, समझे? ओके मैम। मां 1.5 हफ़्ते में अचण वारी आहियां, तो लाइ सुठी गिफ्ट वठी ईंदीसैं, ध्यान रखजांइ। थैंक यू मैम। चङो, ओके ओके, बाय। अच्छा, ये खबर आया न जे, अरे ये भी न छा लिखा न पढ़ण वारा असां आहियूं गॾु, हिननि खे छा। हिंदुस्तान जो पहिरियों सुपरस्टार राजेश खन्ना गुज़ारे वियो। ओहो हो। सर, मां तव्हां लाइ चांहि खणी थी अचां। हाँ ठीक है पुत्र। पहिरीं देवानंद वियो, वरी दारा सिंह, हाणे वेचारो ही भी हले पियो। ही छे सर, चाय। ओह, थैंक यू एंड थैंक यू वेरी मच फॉर यस्टरडे। कल सभई मेहमान रोटी खाई तमाम खुश थी विया। द फूड वाज डिलीशियस। थैंक यू सर। अच्छा, एक ॻाल्हि ॿुधाए, तोखे केतिरो वक़्तु थियो असां वटि कमु कंदे? सर 18 मंथ्स का। हिननि अरिड़हनि महीननि में तू कंप्यूटर त चङी तरह सिखी वई आहीं। हाणे मां चाहियां थो त तू ड्राइविंग भी सीख। ड्राइविंग? सर, मां छा कंदसि ड्राइविंग सिखी करे? अरे अमेरिका में 12-16 सालनि जो मस थींदो आहे ऐं ड्राइविंग शुरू। तू मुंहिंजो एतिरो चओ न मञींदीअ? सर, मां तव्हांजो चवण कीअं थी टारे सघां? जीअं तव्हां चओ सर, जीअं तव्हांजो हुकुम। त पोइ ठीकु आहे, मां सुभाणे वञी कार ड्राइविंग जी तुंहिंजी फी भरियां थो। तू पंहिंजी तैयारी शुरू कर। ठीक है सर। थैंक यू सर। सर, बिस्किट खणजो। हाँ। चलो सविता, मां हलां तो। बाय। सर तव्हांजो मोबाइल? ओ थैंक यू। वॉलेट ऐं लैपटॉप। ओ थैंक यू वेरी मच। चलो बाय। बाय। अरे तू तो पार्लर वही हुई है, इतनी जल्दी क्यों अची है? कम पूरो थी वियो त अची वियसि। एडी देर खां पई थी बेल वजाया, कोई खोले छो न तो? रीटा किथे आहे? अरे यार मां तो लेटियो पियो से। त रीटा वलक किथे आहे? उहा बि लेटी पई आहे छा?
अरे वो हूंदी बाथरूम में। हेॾी महिल बाथरूम में? कमाल आहे, हद थी वई। अरे छा थियो छा आहे? ॾिसांसि थी। त हाणे बाथरूम मां कढंदी आहे छा हुनखे? ये सब छा आहे राम? छा पियो थिए हिते? छा पियो थिए मतलब? चयो त मैं त लेटियो पियो हुउसि। मां सम्झां कोन थी छा भला? मतलब त साफ़ आहे। मां सब सम्झां थी। तूं ऐं तुंहिंजी सम्झ। मैम तव्हां हिते मुंहिंजे रूम में? आई एम सॉरी मां ओचितो हली आयसि, पर राम जो फोटो हिते की? मैम भगवान जो फोटो त मंदिर में ही रखबो न। भगवान जो फोटो? कुछ समझो ना मैम। हाँ जिंदगी में हार जी वही हुअसि। मूंखे नओं जन्म तव्हांजे राम भगवान ॾिनो आहे। सर मूं लाइ भगवान आहिनि, शायदि भगवान खां बि वधीक आहिनि। मूं अलाए छा पे सोचियो। मूंखां ग़लती थी वई रीटा, मूंखे माफ़ कर। मां अलाए छा पे सोचियो तुंहिंजे लाइ। तूं त सुठी छोकिरी आई, तूं प्लीज़ मूंखे माफ़ कर। ॾाढी ग़लती थी वई। सब ठीक आहे न? हाँ मूं त वेठे रीटा सां ॻाल्हायो। कोई रोअण छा जो? रीटा तूं मूंसां प्रॉमिस कयो न त हमेशा खुश रहंदी? सर जेसीं ताईं तव्हां इंडिया में आहियो। ऐं तंहिंखां पोइ? उन खां पोइ मां ऐं मुंहिंजी क़िस्मत। खबरदार खबरदार जो वरी इहो अखर पंहिंजी ज़ुबान ते आंदो अथई। ठीकु आहे, हिकु कमु था कयूं। तूं सुभाणे पंहिंजे माउ पीउ खे घुराए, मां उन्हनि सां ॻाल्हाइण थो चाहियां। ठीकु आहे पुटु? ओके सर। पोयनि 2 सालनि में रीटा जेका असांजी शेवा कई आहे उन लाइ मां शुक्रगुज़ार आहियां। रीटा जो बि ऐं तव्हां ॿिन्ही जो बि। रीटा सचमुच तमामु लाइक़ छोकिरी आहे। हाणे 2 हफ़्तनि में असां त वापसि US हलिया वेंदासीं। तव्हां महिरबानी करे उनजी चङी तरह संभाल कजो। अरे असां उनजी संभाल कीअं कंदासीं? तव्हां ॿियो को रस्तो ॿुधायो। हाँ असां त तौबा कई, या त पाण सां गॾु वठी वञोसि या शादी करे छॾे। पर शादी करे भी तो कैसा करे? ताजी नजर में आए कोई छोकरो? छो रीटा के भी खबर आए, पारे में तमाम सुठो घर आए। मां भी नागपुर में रहंदा अथस, हिते मोहन अकेलो ही रहंदो आहे। हाँ ऐं कमकार भी सुठो अथस। डिलीवरी कंदे जोनस गुजारे वई ऐं ॿार भी न बचो। पर ये रीटा है जो असांजी ॻाल्हि मञे ही नथी। चए थी मां शादी कंदसि कोन। हाणे असां कहिड़ो फाव खाऊं? हाणे हलूं असां? हाँ हाँ चङो साईं। चङो साईं। रीटा मम्मी डैडी के ॿाहिरि ताईं छॾे अच। हाँ सर हेलो। अजीब माण्हू चइबा। मां त चवां तव्हां अजायो था विच में पओ। त तूं ही ॿुधाए मां छा कयां? छॾे ॾियांसि हुनखे हुनजे भाग ते? असां छो उखड़ीअ में मथो विझूं? वाह सविता वाह,
शाबाश अथई तोखे। चवण त कोन पे चाहियमि, पर अॼु न चवंदुसि त पाप थींदो। पूरा 2 साल तूं त ऑलमोस्ट मूंखे अकेलो छॾे हली वई हुई। अलाए कीअं ई रीटा मुंहिंजी ज़िंदगीअ में आई ऐं हिकु गार्जियन एंजल वांगुरु मुंहिंजी शेवा ऐं संभाल कयईं। मां त कर्ज़दार आहियां उन छोकिरीअ जो, ऐं हाणे तूं थी चई त मां छॾे ॾियां उनखे, जीअं वञी टियों आपघात करे। न मां सम्झां थी तव्हां ठीकु पिया था सोचो। आई एम सॉरी। रीटा, रीटा। जी सर। रीटा, अॼु मां मोहन खे ऑफिस घुरायो। काफ़ी नेक छोकिरो आहे हू त। हाँ, पढ़ियल लिखियल थोड़ो घटि आहे, पर तॾहिं बि 12th पास आहे। ॾिस रीटा, तूं त तमामु सम्झू छोकिरी आहीं। जीवन अॻियां वधण लाइ आहे, पुठियां निहारण लाइ न। ॾिस, इंसान जेकॾहिं हलंदे हलंदे किरी पए त हू छा हलण छॾे ॾींदो आहे? न न। हाणे तूं ॿुधाए, तुंहिंजो छा फ़ैसिलो आहे? सर, हमेशा वांगुर मुंहिंजे लाइ तव्हांजो फ़ैसिलो हुकुम बराबर आहे। That's like a good girl. Thank you very much. I am so relieved now. नौ जीवन मुबारक। खुश रहो। अरे वाह, मज़ो अची वियो न। तव्हांखे वणी न असांजी हीअ टेलीफिल्म? देरि न करियो, यकदमि सब्सक्राइब करियो ऐं ॿियनि खे ॿुधायो। सिंध त फैलायो।